सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाउल्लाह जो हिकु भेरो ॿीहर राब्तो पानी के मसइले ते मुशावरत वारे अमल के अॻिते वधाइण ते इतिफ़ाक़ कंहिं सूबे जो हक़ मारणु मुमकिन नाहे। पाणी मुआहदे मूजिब कंहिं सूबे जो पाणी कंहिं ॿिए सूबे खे मुंतक़िल नथो करे सघिजे ऐं न ई ईअं कयो पियो वञे। पाणी जी विर्छ इंतज़ामी ऐं टेक्निकल मसइलो आहे जंहिंजो हल बि इंतज़ामी ऐं टेक्निकल बुनियादनि ते कयो वेंदो। राणा सनाउल्लाह जी टेलीफोनिक राब्ते दौरान शर्जील इनाम मेमण सां ॻाल्हि ॿोल संदसि चवण आहे त मुशावरत जे अमल खे वधायो वेंदो, सिंध जा ख़दशा ख़त्म कया वेंदा। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ वकीलनि जो बिबरलोए बाईपास ते चौथे ॾींहुं बि धरणो जारी। सियासी समाजी मज़हबी जमायतुनि अदीबनि मुख़्तलिफ़ तबक़नि सां तालुक़ रखंदड़ धुरियुनि जे काफ़िलनि जी सूरत में शिरकत। बिबरलोए बाईपास वटां कैनाल समूरा नामंज़ूर जे नारनि जी गूंज, वकीलनि जी गॾिजाणी, नई हिकमत अमली ते वीचार। गॾिजाणी में आमिर नवाज़, वड़ाइच सरफराज़ मितलो, बाबर रसूल मेमण ऐं ॿिया शरीक। गॾिजाणी खां पोइ नई हिकमत अमली जो ऐलान प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए कयो वेंदो। आमिर नवाज़ वड़ाइच जो चवणु आहे त वफ़ाक़ सिंधु दरिया खे पाइपलाइन जियां वहाइणु चाहे थो। सिंधु खे पाइपलाइन थियण न ॾींदासीं। हमलनि खां डिॼण वारा न आहियूं। जेसिताईं वफ़ाक़ कैनालनि वारो मंसूबो वापसि न वठंदो तेसिताईं घर न वेंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलेजो बि बबरलो बाईपास धरणे में पहुतो। यकजहती जो इज़हार अयाज़ लतीफ़ पलेजो जो चवणु आहे त नवां कैनाल सिंध ऐं मुल्क में मुआशी, सियासी ऐं समाजी तबाही आणींदा। इक़्तिदारी पार्टियुनि अवाम खे मायूस कयो। ख़ुदि एहतिसाबी कनि पूरो सिंध सुकी रहियो आहे, को पुछण वारो नाहे। 1 यूनिट न हलणु ॾिनो, कालाबाग डेम न ठहणु ॾिनो त 6 कैनाल कीअं ठहंदा। 3 सूबा रेगिस्तान बणाए हिकु सूबो सरसब्ज़ करण किथां जो इंसाफ़ आहे। वफ़ाक़ पार्लियामेंट ऐं अदलिया सिंध जी अवाम जूं शिकायतूं छो न ॿुधी रही आहे। सिंधु दरिया ते नवां कैनाल ठाहिण सिंध जे मुस्तक़बिल खे दाव ते लॻाइणु आहे। सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी न मिली रहियो आहे। मुखालिफ़ कहिड़ी एजेंडा तहत सिंध में विछोटियूं पैदा करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जो इहो ई मौक़िफ़ आहे त कैनाल्स न ठहणु घुरिजनि। वफ़ाक़ी हुकूमत खे सपोर्ट कयूं था पर असां वफ़ाक़ी हुकूमत जो हिस्सो न आहियूं। वज़ीर आज़म चाहे त उहो बि कैनाल जी मंज़ूरी नथो ॾेई सघे। सदर वटि आइन तहत को बि एग्जीक्यूटिव इख्तियार नाहे। सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त असां कंहिं बि शइ ते सौदेबाज़ी न कंदासीं। सिंध मां जेका गैस निकिरे थी उन ते पहिरियों हक़ हितां जे माण्हुनि जो आहे। नवाज़ लीग जे कुझु माण्हुनि जो रवैयो हाकारी न आहे। सिंध में पाणी इस्तेमालु थींदो आहे, उन जो फ़ाइदो सॼे मुल्क खे थिए थो। जामशोरो में तकरारी कैनालनि ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो इंडस हाईवे ते सैयद आबाद वटि अॼु चौथे ॾींहुं बि एहतिजाजी धरणो जारी। धरणे सबबि जामशोरो सेवर रोड ते ट्रैफ़िक मुकमल तौर बंदि। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। 3 ॾींहनि खां इंडस हाईवे ब्लॉक हुजण करे लोड थियल ॻरियूं गाॾियूं फाथल। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंधु दरिया ते कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। जेसीं ताईं सिंध दुश्मन मनसूबा ख़त्म न थिया तेसीं ताईं तहरीक जारी रहंदी। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ फनकार ऐं रागी बि रोडनि ते निकिरी आया। गीत ॻाए अनोखो एहतिजाज। काज़ी अहमद में कैनाल रिथा ख़िलाफ़ फनकारनि, रागिनि, यकतारनि ऐं चपड़िनि ते गीत ॻाए सिंधु दरिया खे भेटा पेश कई। फनकारनि गीत ॻाए वकीलनि सां बि यकजहती जो इज़हार कंदे चयो आहे त सिंधु दरिया जो सौदो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ वकीलनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो कंदकोट बाईपास वटि गोला मोड़ ते धरणो। रोड बंदि। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। रतोदेरो बाईपास वटि इंडस हाईवे ते 3 ॾींहं बि तकरारी कैनालनि ख़िलाफ़ धरणो जारी। पंजाब, बलोचिस्तान ऐं केपी ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। अॻवाणनि जो चवणु आहे त कैनाल रिथा क़बूल आहे। जेसीं ताईं कैनाल अॾण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वेंदो तेसीं ताईं जदोजहद जारी रहंदी। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ चूनके में बि एहतिजाज जो सिलसिलो जारी। चूनको सांगड़ रोड बंदि। वकीलनि समेत वॾे अंग में शहरियुनि जी शिरकत। पंजाब ॾांहुं वेंदड़ गाॾियूं फाथल। डहर की बाईपास से मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां तकरारी कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। रोड ब्लॉक, ट्रैफ़िक मुअतल। पंजाब ॾांहुं वेंदड़ टैंकर्स खे रोकियो वियो। अॻवाणनि जो चवणु आहे त वफ़ाक़ असांजो पाणी बंदि करणु चाहे थो। तकरारी कैनालनि वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त धरणो जारी रहंदो। कंडियारे में क़ौमी शाहराह ते ॻोठ ॼाम नूरुल्ला वटि नौजवाननि ऐं सान्यावंदनि जो एहतिजाजी धरणो। सिंध जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ तहरीक तेज़ थी वई। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर, लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा
रेलियू दखण में शहरन उस्तादन ऐं जसकम जे सॾ ते शटरबंद हड़ताल। शिकारपुर रतोदेरो इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो रोड ब्लॉक। विरिया रोड में भी नौजवान इतिहाद जे सॾ ते कारोबार बंद। फारूक आजम चौक खां बस स्टैंड ताईं रैली कढी धरणो है वियो। ठठे वेझो धूल दरिया पुल ते सॾायल मुशाइरो एहतजाजी मिड़ाके में तब्दील थी वियो। समूरा केनाल नामंजूर जा नारा लाड़काड़े ॼाम शोरो मचियारी हाला पनवाकिल बकराड़ी बुलड़ी शाह करीब चक शेख भिड़कियो टंडो रहीम खान शहदादपुर मीरो खान धिरिया सिटी मदेजी समेत ॿियनि शहरन में भी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वयूं। तकरारी केनालनि ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼे सूबे में वकीलनि पारां अदालती कार्रवायुनि जो बाइकॉट। वकील अदालतुनि में पेश न थिया। कराची जे सिटी कोर्ट में वकीलनि पारां एहतजाजी रैली कढी वई। अॻवाड़नि जो चवणु आहे त सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। वलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में फुर दौरान मुज़ाहिमत ते नौजवान आलिम कतल। इलाइक़े वासिन जो पुलिस खिलाफ एहतजाज। मक़तूल नौजवान जा वारिस अस्पताल पहुंची विया। वारिस अस्पताल में लाश सां खणी रैली जी सूरत में नेशनल हाईवे पहुता। धरणो रोड ब्लॉक। कराची खां ठटे बदीन ऐं सिजावल वींदड़ रोड ब्लॉक। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। सिंध में सेनेट की खाली सीट लाइ उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि की जांच पड़ताल जो पहिरियों ॾींहुं। इलेक्शन कमीशन मूजिब चयन उम्मीदवारनि के कागज़नि की छंछाण कई वई। पीपी उम्मीदवार वकार मेहदी ऐं आसिफ खान जा नामज़दगी कागज़ कबूल किया विया। वकार मेहदी पीपी पार्लियामेंटेरियंस जी टिकट भी जमा कराए छॾी। वाज़ रहे त पीपी सेनेटर ताज हैदर के लाड़ाणे खां पोइ सिंध में सेनेट की जनरल सीट खाली थी हुई। कैथोलिक ईसाई बिरादरी जो रूहानी पेशवा पोप फ्रांसिस 88 वरियनि जी ॼमार में इंतकाल करे वियो। वेटिकन सिटी तरफ़ां जारी कयल बयान ज़रिए पोप फ्रांसिस जे लाड़ाणे जी तस्दीक कई वई। पोप फ्रांसिस रोमन कैथोलिक चर्च जो पहिरीं लातीनी अमेरिकी अॻवान हो ऐं डिघो अरसो बीमार रहण बाद कुछ ही ॾींहं अॻु सेहतियाती अस्पताल मां डिस्चार्ज थियो हो। पोप फ्रांसिस आचर ते ईस्टर जे मौक़े ते माण्हुनि सां मुलाक़ातूं बि कयूं हुयूं। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां पोप फ्रांसिस जे लाड़ाणे ते ॾुख जो इज़हार। पोप फ्रांसिस जे बैनुल मज़ाहिब हमआहंगी हमदर्दी जे अज़म खे ख़राज तहसीन पेश। सदर ऐं वज़ीर आज़म जो चवणु आहे त पोप फ्रांसिस खे सॼी दुनिया में अमन समाजी इंसाफ़ बैनुल मज़ाहिब हमआहंगी ऐं कमज़ोर तबक़नि जी भलाई ख़ातिर कोशिशुनि लाइ यादि रखियो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि पोप फ्रांसिस जे लाड़ाणे ते ॾुख जो इज़हार। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुरादवी शाह पोलियो खां बचाव वारी मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर ॿारनि खे पोलियो जा बचाव जा फुड़ा पियारे अॼु खां 27 अप्रैल ताईं जारी रहंदड़ मुहिम जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब में सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेजूहो ऐं ॿिया शरीक हुआ। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पोलियो जो को इलाज नाहे, सिर्फ़ वैक्सीन ई माज़ूरी खां बचाए सघे थी। बार बार पोलियो वैक्सीन जा फुड़ा पियारण सां को नुक़सान नाहे, पर ॿार खे वधीक तहफ़ुज़ मिले थो। छठे भरिसां वर शहर के रवासी चांडिया बिरादरी के ॿिनि धुरनि में मलीर में छेड़ो। हिकु ॼणो क़तल, 3 सगा भाइर ज़ख़्मी। मलीर जे शीदी ॻोठ में वाड़े ते कम कंदड़ चांडिया बिरादरी के ॿिनि धुरनि में पाणी जो बाल खुलण तां छेड़ो थियो। नौजवान जावेद चांडियो मारिजी वियो। ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो।